दोस्तों हींअर इन सदाबार महफ़िल जो चौथों कलाम ॿुधंदासीं जेको सेरो आहे ऐं जग मशहूरु सेरो आहे, तमामु ख़ूबसूरत सेरो आहे। दोस्तो तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। दोस्तो इन सेरे जा ॿोल आहिनि, कांगल राति वेठो ॿोले ॿोली मारूअनि जी। तमामु ख़ूबसूरत सेरो आहे दोस्तो, ऐं उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 66 LFP तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडे जो दोस्त ऐं शीदाई आहे। दोस्तो इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलदी उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान खां, इंजीनियर शाइर वकार अली भेलार साहब राणीपुर खां, शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट खां। दोस्तो वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। Go